घोटकी पुलिस ॾाढी अॻु अगवा थियल नर्स खे बाज़ियाब कराए वरितो आहे। एसएचओ घोटकी तुफ़ैल अहमद भुट्टे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त औरत पठाणी ज़ाल शमीर लांघा खे 4 मार्च ते इलाज बहाने कचे जे इलाइक़े में घुराए अगवा कयो हो। हुन चयो त नर्स खे दाऊद तलाई वारे कचे जे इलाइक़े मां कार्रवाई कराए बाज़ियाब करायो वियो आहे। एसएचओ घोटकी तुफ़ैल अहमद भुट्टे चयो त जवाबदारनि नर्स जे वारसनि खां 6 लाख रुपया भुंग पिणु घुरियो हो। तुफ़ैल अहमद भुट्टे ॿुधायो त कामयाब कार्रवाई ते एसएसपी डॉक्टर फ़रख लंजार पुलिस पार्टी खे शाबाश पिणु ॾिनी आहे। ॾोवारे ने पुलिस विच में फायरिंग थी, जंहिंमें पंहिंजो जेको आहे सो ई माई खे पंहिंजो छॾे फ़रार थी विया ऐं अलाह जी महिरबानी सां पंहिंजो असां हिन माई खे जेको आहे सो लोफरनि खां बाज़ाब कराए वरितो आहे ऐं इहे तव्हांजे साम्हूं आहे। हिन में पुलिस जी जेको अणथक महिनत हुई। साईं अगरि जे औरत जा वारिस पंहिंजो हिकिड़ो रुपयो सिंगल बि भंग भरियो आहे त मां सम्झां थो त असां हिन शइ ज़िम्मेवार हिकिड़ो रुपयो सिंगल बि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk